घोटकी पुलिस जो सिपाही घर बातन के साण करे कश्मीर पुलिस ऐं बासरन खिलाफ एहतियाती मुज़ाहिरो कयो। घोटकी पुलिस जे सिपाही अली नवाज खोखर पंहिंजी घरवारी कुंजा ऐं मासूम धी साजिदा सां गॾिजी प्रेस क्लब मीरपुर मां थेलो आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहलकार दाईंदे चयो त पुट अली मुराद खोखर खे संदसि ज़ाल सां कारे जी तोहमत हणी गुलाम हुसैन अबड़ो, फिदा हुसैन अबड़ो ऐं ॿियनि घर ते हमलो कयो ऐं कश्मीर थाणे जी पुलिस पे मुखालफ़नि जी विंगार वांदे असां मथां कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। उन जा भाइर गुलाम हुसैन, खादिम ऐं फिदा ऐं उनजो सौट आहे जेको मोहम्मद अली, इहे मुंहिंजे पुट खे कारो करार ॾिनो वियो आहे। उन में जिरगो कयो वियो आहे। जिरगे करण में जेको आहे मुंहिंजी ही नंढड़ी बीठी आहे मासूम 9 खां 10 साल जी, उहा कारां जे एवज़े में ॾिनी वई आहे। मां जे पुट सां ज़ाल सां कारो करार वियो आहे त इहा घरवारी इंसान कारी आहे, छो जो छोकिरी उहा पंहिंजे घर में ख़ुशि आहे। उन्हनि रुसाए विधो, उहा उन्हनि वटि न रही। मां पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां, छो कारी आहियां। उन मौके ते मसामात कुंजा अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बासरन जरगो करे 10 वरियनि जी मासूम धी संग चटी ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं न्याणीअ खे अगवा करण जी बि कोशिश करे रहिया आहिनि। जरगो करे मथे चटी विधी अथनि, संग चटी विधी अथनि, जंहिंमें ज़बरदस्ती धी मांजी ते कपिड़ो विझी ज़बरदस्ती खई वेंदा। मां रड़ियूं करे पाड़े वारा अची विया, बचायमि। रहमतली, गुलाम हुसैन, फिदा इहे सॼा हमलो करे अची घर में गिरिया। मां ज़ोरे पंहिंजी नंढड़ी बचाई आहे, मुंहिंजी खई वेंदा ज़बरदस्ती करे। एहतियात कंदड़ आईजी सिंध खां मुतालबो कयो त कश्मीर पुलिस जे ज़ियादतियुनि जो नोटिस वठी जरगो कंदड़ बासरन खिलाफ कार्रवाई कई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।